नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे ठठो खां ख़बर ॾींदा हलूं त आलमी वरसे में शामिल सिंध जे वॾनि तारीख़ी मागनि क़दीमी क़ब्रिस्तान मकली ऐं तारीख़ी माग भंबोर ते आसार क़दीमी खाते पारां मागनि खे महफ़ूज़ बणाइण लाइ 2,27,78,000 रुपए जो ठीको ठेकेदार वली मोहम्मद भुट्टो खे ॾिनो वियो हो, पर आसार क़दीम जे इख़्तियार खाते जो ख़ज़ानो ठेकेदार लाइ खोले छॾियो ऐं गैर क़ानूनी तौर ते ठेकेदार खे 20,76,50,000 रुपए जी अदायगी कई वई है। तरक़ियाती कमनि में घोबियुनि जी शिकायतुनि बाद जुड़ियल जांच कमेटी समूरी करप्शन तां पर्दो खणी छॾियो आहे। मकली वाल कंज़र्वेशन ऐं रिहायशी क्वार्टरनि जी तइमीर जो ठीको 1,68,57,000 हो, पर ठेकेदार खे 14,97,58,000 रुपया जारी कया विया, जॾहिं त तारीख़ी माग भंबोर जी हिफ़ाज़ती दीवार जो कमु 21,57,000 जो हो, जॾहिं त ठेकेदार खे 5,78,91,000 रुपया जारी थिया। जांच रिपोर्ट मुताबिक़ सिर्फ़ मकली जे कमनि में ठेकेदारनि खे 13,29 लख रुपया इज़ाफ़ी रक़म जारी कई वई है। मनसूबनि जे PC1 जे मियार मुताबिक़ कमु बि न कयो वियो आहे। ठेकेदार जा कागज़ ऐं टेक्निकल मंज़ूरी बि न वरिती वई है। रिपोर्ट मुताबिक़ दीवारनि में पथरनि जी गहराई, लेविंग, ड्रेसिंग ऐं खोटाई बि न कई वई है। 1.3 रेशी जो को बि सैंपल गेज जे मुताबिक़ न आहे। रिपोर्ट मुताबिक़ मनसूबे में परमाट्रिक काठी जो इस्तेमालु ॾेखारियो ऐं स्क्वायर फुट जा बिल ठाहिया विया आहिनि, जेको फेज़िबल प्लान जो हिसो न हुआ ऐं न ई मंज़ूरी वरिती वई। मनसूबे में वॾी रक़म जूं दीवारूं, दर ऐं इंतिहाई घटि मियार जी सैनिटरी सामान इस्तेमालु कयो वियो। जांच रिपोर्ट मुताबिक़ मनसूबे में प्लास्टिक ऐं फ्लोरिंग में रेशो इंतिहाई घटि इस्तेमालु कयो वियो है। ज़मीनी हक़ीक़तूं कागज़ी रिपोर्टनि जे बरकस आहे। रिपोर्ट में खाते जे ख़िलाफ़ दर ऐं दीवारूं ऐं गैर क़ानूनी तारीख़ी पथरनि में ड्रिलिंग करे लॻाया विया आहिनि, जंहिं करे मॉन्यूमेंट्स खे तबाह कयो वियो आहे। जॾहिं त रिपोर्ट में इहो पिणु इंकशाफ थियो आहे त कयल मरमती कम आलमी असूलनि ऐं कमनि जे मियारी मुताबिक़ न आहे। आलमी कानून जे ख़िलाफ़ वर्ज़ी कई वई आहे। मनसूबनि में ऑब्जर्वेशन जे मुताबिक़ न त लॉक बुक मौजूदु आहे ऐं न वरी इंस्पेक्शन जो को रिकॉर्ड मौजूदु आहे। जॾहिं त तारीख़ी क़ब्रिस्तान मकली 912 एकड़नि ते मुश्तमिल है। हिन में गैर क़ानूनी तौर ते कब्ज़ा करे ॻोठ आबाद कया विया आहिनि ऐं सरकार पारां ॻोठनि खे गैस, बिजली ऐं पाणी जूं सहूलियतूं फ़राहम कयूं वयूं आहिनि। जॾहिं त यूनेस्को जी टीम बार बार लाॻापियल खाते जे इख़्तियारनि खे इहे हिदायतूं जारी कयूं हुयूं त मकली क़ब्रिस्तान में कयल गैर क़ानूनी कब्ज़ा ख़तमु करे क़ब्रिस्तान खे महफ़ूज़ बणाइण लाइ एंडोमेंट फंड शफ़ाफ़ नमूने ख़र्च करे तारीख़ी माग खे तबाह थियण खां बचाए वञे। ॿी सूरत में मकली क़ब्रिस्तान खे आलमी लिस्ट मां ख़ारिज कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।